दखल आमल फतह वाला रासिल मिग़फ़रो फलम्मा नज़हु जा रजुलन क़ाल इन्न इब्न क़तल मुअल्लकुम बिस्तारिल काबा क़ाल फ़क़्तुलू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। बावज़े बुलंद सलात शरीफ सोने नबी दिलबर नबी इमामुल अंबिया खातमुन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम वाला आलि इब्राहीम इन्नका
हमीदुम मजीद। सलाह शरीफ पढ़ण वारा दोस्तो वॾे आवाज़ सां हिकु मरतबा ॿई हथ मथे करे सुभान अल्लाह चओ त ख़बर पए दुरूद शरीफ पढ़ण वारा दोस्त कहिड़ा। माशाअल्लाह ये दोस्त सुजाग भी वेठा आहिनि, सोने नबी सां मोहब्बत ऐं प्यार भी कनि था। तवज्जो ऐं गौर सां हर बुजुर्गानी दीन उलमाए किराम जे बयान के ॿुधनि भी था। मां जेका आयत पढ़ी अल्लाह जे कलाम मां, ॿिए नंबर ते जेका मूं हदीस पढ़ी आहे सोहणे नबी जे फरमान बुखारी शरीफ में। हदीस पाक ऐं कुरान जे आयत जो पाण में वॾो रब्तो ऐं इतिसाल के कायम कराईंदासीं। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, जेके दोस्त बीठा आहिनि, जेके इन्हनि खे वेहण जी जगह आहे त महिरबानी करे दुरूद शरीफ पढ़ण वारा दोस्त जेके वाइज़ ॿुधनि था त उहे वेही रहे। कुंड कुड़छ में जेके कतार सां बीठा आहिनि इन्हनि खे जगह वेहण जी मां सम्झां थो त अल्हम्दुलिल्लाह आहे, छो त काफ़ी टाइम थी वियो आहे बयान में। खोड़ सारा दोस्त माशाअल्लाह बीठा आहिनि, के ॿाहिर भी बीठा आहिनि, के घुमंदा वता भी आहिनि। वॾो जलसो आहे, सालणो प्रोग्राम आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा लखे ऐं किरोड़िया एहसानात थिया जंहिं असां तव्हां खे अॼोकी हिन रात बाबरकात में रब साईं असां तव्हां खे मुंतखब करे इंतिखाब असां जो करे हिते घुरायई। माण्हू त हितां खां वधीक आहिनि, घणा आहिनि ॻोठनि में, शहरनि में, बाज़ारनि में, पर तव्हां खे शाबस आहे के मोटरसाइकिलनि ते, चंचनि ऐं रेढ़नि ते, डाक्सननि ते परे परे खां पंधु करे हेड़ी रात में बदअमनीअ में अल्लाह जे कुरान जे ॿुधण जे लाइ हर साल वांगुरु हिन साल भी वफ़ा कयूं। दोस्तो, जेको ही वक्त हली रहियो आहे, दौर हली रहियो आहे, हिन वक्त में, हिन दौरे हाज़िर में ज़रूरत इन शइ जी आहे जो असां पंहिंजे पीर प्यारे इमामुल लंबिया ॿिनी जहाननि जे सरदार खातमुन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त्मे नबूवत के समझायूं। उहे अबोज अणपढ़ियल वेचारा सादा मुसलमान जिनके खबर ना है तो सोशल मीडिया छाए, फेसबुक ऐं व्हाट्सएप ऐं मोबाइल छाए, उन जी खबर उहा छाए, कुरान ऐं हदीस जी खबर छाए। के दोस्त मोबाइल ऐं फेसबुक ऐं सोशल मीडिया जे खबर के ईअं तरजीह ॾींदा आहिनि जीअं कुरान खे तरजीह ॾिजे। हर उहा खबर सची न आहे ऐं कुरान जो हर खबर सचो आहे। चओ ॾाढा त सही। असांजो नबी खातमुन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मां इन शइ खे थोरो तव्हांजे ज़हन में विहरणु चाहियां थो, बार बार तॾहिं चवां थो। हिकु इन ॻाल्हि खे बयान कंदासीं, क़ुरान ऐं हदीस खां पुछंदासीं त ख़त्मे नबूवत जो मुनकिर गुस्ताख़ रसूल जी सज़ा छा आहे। माण्हू त चवंदा आहिनि त मौलवियुनि इहो सज़ा मुक़ररु कयो आहे। इन्हनि पंहिंजो हिकिड़ो ठाहे टोटको फार्मूलो इस्तेमालु कयो। अॼु हिन वॾे जलसे में, वॾे प्रोग्राम में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा माण्हू आया। थी सके तो मां मुख़्तलिफ़ जलसनि में, प्रोग्रामनि में, वाइज़नि में इहो पंहिंजो हिकिड़ो मौज़ू ठाहियो आहे। पर हींअर चूंकि परे परे खां दोस्त आया, किन ॿुधो किन न ॿुधो हूंदो, क़ुरान त साॻियो ई आहे, वाइज़ त साॻियो ई आहे। पर हिन प्रोग्राम में ज़रूरत महसूस कयां थो त कुरान खां पुछंदासीं ऐं हदीस खां पुछंदासीं सोने नबी इमामुल लंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां त तव्हां वटि गुस्ताख़े रसूल ऐं ख़त्मे नबूवत जे मुनकिर जो छा सज़ा आहे। अब पुछजे कि न पुछजे, थोड़ो ॻाल्हाईंदा हलो थोड़ो, पोइ उन्हनि खे तव्हां बि जवाब ॾियो न। असां वाइज़ में कुरान खोले बयान करणु असांजो कमु आहे।
मोबाइल ते वेही करे ये लाइव ठाए करे लूसी लदे वारन डेडरन के कुरान ए दीन जे बेजार मानन के खत्म नबूवत ए नामूस रिसालत जे गुस्ताखन के ठोस जवाब देण तहां जो कम आहे न त अल्लाह तहां खां पुछंदो असां दियूं था बरमला जवाब गाल समझ में ना आई थोड़ो गालाईंदा और बे नंबर ते मां इन वाइज में इन प्रोग्राम में उन मानू के यो जवाब दींदुस जो कायदे सिंध जर्नल जमीयत साईं गुलाम मुस्तफा बुरड़े साहब जे हिन सालाने जलसे जो खास मेहमान साईं राशिद महमूद सुमरो साहब ए उन जेका तकरीर कई आहे एकड़ो वायरल थियो आ त ही सिंध मोहम्मद अरबी इमामुल अंबिया बीबी आमना जे लाल जे जुती जे दस जे मथा एक ना लखे ना अरबे ना करोड़ हां सिंध कुर्बान करे छड़िया इन गाल ते भी लूसी लदे वारन के तकलीफ थी अब गाल समझ में अचे थी मां थोड़ो ऑपरेशन कयास तो वो अध में छडीदा से छो तो टाइम ना है टाका से अब्दुल्ला अब्बासी अची हणंदो अब समझो था कि नथा समझो मता ता चोसी ये मौलवी दाल खाई आया इनके ऑपरेशन करना ही दो असा एड़ी ऑपरेशन कंदा से जो इंशाल्लाह इनके डंगो करे घाड़ो कंदा से जेके खत्म नबूवत जा एकड़ा मुनकिर ब्यावरी उनजा साथारी माता का पुछा तो चोर चोरी करे हेते भी घणा चोर हुंदा बात पटे बिठा हुंदा पर बुधो बुधो अब चोर चोरी करे थो चंगू कम करे थो उन जी सजा आए ना है हथ कटियोस कुरान चे थो तहां मा पकड़ोस तो पादर ठोकियोस ने जलसे में गाल समझ में ना आई अच्छा बुधो बुधो जेको वरी चोर के साथ दे थो चोर जी साथारी थे थो पियो वो भी मुजरिम आहे के ना है भाई बराबर जा शरीक थया के न थया त इए हिकड़ा गुस्सा के रसूल हिन बिया वरी उन जा साथारी हिन हिकड़न के हियर कादर मंगसी जड़न के होश आयो आ अल्लाह करे घड़न के होश इंदो पर देर सा गालाई इनके आगे घणो गालाणो हो अब गाल समझ में ना आई गालियों घणियों थी विंदियों और मुझे दिमाग में जो खाको तैयार थेला है मां उनके महदूद मखसूस करना चाहयास तो ये बब मौजू मुझे वाइज जा उन्वान याद रखो एक खत्म नबूवत गुस्ताखे रसूल जी सजा कुरान हदीस जे रोशनी में छाए बे नंबर ते मुझे वायद जो मौजू कायदे सिंध अल्लामा राशिद महमूद जे तकरीर ते मां ट्रे दलील पेश कंदुस अया भी दलील इलाई एक दलील सोने नबी जो फरमान जो दलील अल्लाह जो फरमान हदीस कुदसी नबी अल्लाह का तो रिवायत करे टी दलील अल्लाह जो कुरान चो चो तो सही अब हाने गाल समझ में आई के ना आई दोस्तन वरी करार दे छड़ो त जे सिंध जा गद्दार थिया छो त नबी जे कदमन ते सिंध के कुर्बान करण जी गाल छोकी हाने खोलो कुरान जो सुभान अल्लाह यो खाको याद रखो सजे वाइज में एक बटे बजा तक ता वे हो पर एकड़े मौलवी जे तकरीर के याद करे समझी करे उथंदो इंशाल्लाह ता हुर मुजाहिद थींदो गाल समझ में ना आई जे करे ता वडा मुजाहिद हजरत मामूली जमात ना है फरमाई बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बावियों सिपारो सूरज नालो सूरतुल अज़ाब आहे अल्लाह साईं कुरान में ऐलान कयो बुधो दुनिया जा मुसलमानो कुरान जो बुधण ते सवाब चो इन दिल भर जो दिसण भी सवाब है बावियों सिपारो सूरतुल अज़ाब आहे आयत नंबर 40 अल्लाह जे कुरान ऐलान कयो आहे हे वाइज़ो तकरीर न मौलवी जो न पीर फकीर वली बुजुर्ग जो आहे अल्लाह जो ऐलान आहे ना साजे जज मोहतरम जो आईना ना कानून आहे ही अल्लाह जो कानून आईन आहे दुनिया वारो ही के पाकिस्तान जे ठण साल जयो ही तो 1400 सदियों पहिरियां ठयो न ज़मीन आसमान बणियो पर में बिस्मिल्लाह रहमानिर्रहीम फरमाए
मुहम्मदुल अबादिन मिर रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व खातमुन नबिय्यीन। जो सुभान अल्लाह। चो डाडे मां मुख्तसर ठीक है जो फरमान थियो अची खत्म नबूवत जे लाइ नारा लगिन जलसा थियन माण्हुनि जे लाइ ए त क़ुरान थो फरमाए रब चयो आ त मुंहिंजो नबी मोहम्मद अरबी जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिठे नाले वारो साईं अल्लाह जो मासूम पैगंबर दिलबर नबी मां गोर वया कुर्बान वया मिठे नाले वारो साईं अल्लाह फरमायो ता मर्दन मां कंहिंजा भी अबू जी कोन्हनि के मां अल्लाह जो रसूल आहे खातमुल नबीन आहे आखिरी नबी आहे तो कोई नबी खां बाद में अचणो कोन्हे को हाणे अल्लाह जो कुरान जो ऐलान आहे मुझे रब जो आईन आहे अहिड़ो नबी आहे चई हो जे आशाना वाला आया न कोई आना है इससे जे आशाना किसे पाया न कोई पाना है। बैयत मथे करे चो सुभान अल्लाह। चई हो जे आशाना वाला आया न कोई आना है इससे जे आशाना किसे पाया न कोई पाना है। ओ सोना अरशा ते जावण वाले रब कलो मरतबे पावण वाले आमना दे लाल जे हाथ कौन होएगा ओ मिठे लजपाल जे कौन होएगा। ये आखिरी नबी आ कुरान थो चवे तो मौलविन का नारा से तो पियो वेही करे माण्हुनि खे चूतियो थो बणाए पियो तोखे वुज़ू करण न अचे गाल समझ में न आई तुंहिंजे न्याणियुनि जो निकाह पंडित ऐं पादरी ऐं यहूदी पढ़ाइनि तूं मौलविन खे थो ॻाल्हाए अल उलमा वरसतुल अंबिया जेको क़ुरान ॿुधाइनि था पिया तोखे तकलीफ़ कहिड़ी थी असां त गुस्सा खे रसूल जी ॻाल्हि कईसीं। क़ुरान फरमायो आखिरी नबी आ क़ुरान चवे थो पोइ थियो मुनकिर नथो मने पियो फरमाए थो पियो खत्म नबूवत नबी इमामुल अंबिया जे मथा खत्म हुआ सरताज आए ये कुरान जो ऐलान आहे तम जो नबी इमामुल अंबिया आखिरी नबी आहे खातमुल नबीन आहे। हाणे हलो मोहम्मद अरबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरवाजे ते असां सब तवां ही कब्रिस्तान वारा नूर शाह पिट जे वडे कब्रिस्तान में एडो एडो मेलो जलसे जो लगलो आहे हजरत मौलाना साईं गुलाम मुस्तफा साहब जी मेहनत के सलाम आहे एडो एडो जलसो इन ज़िले सखर जे इलाके में थियो दुनिया वारो नबी वट हली था पूछो या रसूल अल्लाह जेको ताजी गुस्ताखी करे खत्म नबूवत जो मुनकर रोजे उनजे ला छा सजा है बुखारी शरीफ जी हदीस दे हलो जेका मु आयत पढ़ी सा हदीस पढ़ियो आहे मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु हज़रत अनस बिन मालिक तो फरमाए अल्लाह रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दखला अमल फतेह मुझो दिल पर नबी बिन जियान जो सरदार जने फातिहा अंदाज में मक्के में पौधो आहे फतेह मक्का जो दियाड़ो आहे नबी सही साहबा सागर दाखिल थिया वदे रोब सा वदे दबदबे सा मक्को फतह थी वयो आहे वाला रासिल मिगफरो मुझे साईं जे मथड़े मुबारक जे मथा जंग जो लोही टोप होयो ऊद होयो जरे नबी साईं जे ठो त जंग जी सूरत हाल कोने मक्को फतह थियो मुशरिक काफर भजन लगा दुनिया वारो तो उन वक्त नबी सल्लल्लाहु
फलम्मा नज़ौ पंहिंजे लोई टोपी खे रखी करे लाए रखियो उन्हीं दौरान नबी से ऐलान फरमायो जेको अबू सुफियान जे घर में गिरी वियो काफिर ऐं मुशरिक पनाह वठण जे लाइ मन दखल दार अबी सुफियान फवामिना उनके अमन आहे बैतुल्लाह में दाखिल थी वियो अमन वठण जे लाइ मौत जे घोड़ उन काफिर के अमन आहे जे पंहिंजा घर जा दर बंद करे वेठा उनके अमन आहे इनी दौरान साहबा ऐलान पिया कर यौमल मलहमा साईं अज दवा जो बदले जो ॾियारो आहे ठाहे ठाहे बदला वठंदासे साईं इहे त काफिर मुशरिक आहिनि जंहिं तव्हांखे हिजरत मजबूर करायो सुने बिलाल के मके जे घेजन में घेरो बीबी सुमैया के बटुकड़ा कयो साईं ताजे न्याणीअ के शहीद कयो ताजे चाचे के शहीद कयो अज बदला वठंदासे वाह जो वणंदासे रहमतुल आलमीन असांजे लबी तुझे लबे पीरी जे हाल जे सरदार यो ऐलान कयो आहे अल्यौम यौमल मरहमा अज रहमत जो ॾियारो आहे सभिनि खे माफ़िया कातिल आहे अचे त माफ़ कयांस काफिर आहे अचे त माफ़ कयांस ओ दुनिया वारो चार रजुल नबी से पंहिंजो जंगी टोपी लाए करे रखियो हिकिड़ो माण्हू आयो या रसूल अल्लाह तव्हां त माफ़ीअ जो ऐलान कयो आहे रहमतुल आलमीन आयो फरमायो मा अरसलनाक इल्ला रहमतल आलमीन साईं तव्हां माफ़ी जो ऐलान कयो ठीक है पर साईं असां ॾिसूं था पिया हिकिड़ो माण्हू इन इब्न ख़तल वो इब्न ख़तल तव्हांजो सी गुस्ताख आहे काफिर आहे तव्हांजो गुस्ताख आहे तव्हांजे शान जे ख़िलाफ़ तबराबादी कंदो रहंदो साईं ॾिठोसीं ईअं भव मां भॻो वठी वही बैतुल्लाह में दाख़िल थियो हा कुरान हदीस पाक जा लफ्ज़ मुअल्लकुम बिस्तारिल काबा साईं वो इब्न ख़तल भजी करे बैतुल्लाह में बैतुल्लाह जे पर्दन के चुभड़ी करे पर्दन में अंदर हलो अल अमन जो दाओ थो करे अमन दो मुखे अमन दो साईं जे ला छा हुकुम आहे बुधो नूर शाह फिट कब्रिस्तान जा मुसलमानो कुट क्षमा अचण वारो नबी जी हदीस तो बुधाया हाने मुझे साईं जो फैसलो बुध त गुस्ताख रसूल जे ला केड़ो फैसलो था करने वरन खतरनाक काफिरन के कातिलन के नबी माफ कयो है मुझे नबी फरमायो साहबा जी जमा तो जल्दी कयो इनके पकड़े करे बैतुल्लाह मां बार कढण जी भी सहमत न कयो मता देर थी न वये फक्तुलो इन गुस्ताख रसूल के बैतुल्लाह मंज मारो तो सुभान अल्लाह गुस्ताख रसूल के कत्ल कयो हो हलायो उनके माफी मिली हे छा था चवन सही कानून जे हवाले कयोस कानून तो जो इहो है तो चोर घुमदा वता खीसा कटींदा जलसन में भी मौलवी वेचाड़ा हलिया विया ए जमाती कुरान बुधण जे लाइ आया केतरी मोबाइलूं आयूं मोटरसाइकिलां विया हलिया चोर के पकड़े भी थाने वारन के दे त झोली कुरान जो मिड़ ड्रोही कंदे साईं के हाजी वडो बुजुर्ग है न जे लाइ तू झोली मिड़ तो छो तो माल करप्शन अध हुन जो अधन जो माल शहर ते तो पियो ना तडे न सही तंजे सही खबर कानून तो जो इहो कोर्टन में अदालतन में काथे आ कोई इंसाफ जे करे को मानो नबी जी गुस्ताखी करे तो हन वट सर्टिफिकेट उठाया पे चाली ते चरियो अब इहो कानून कान जो इंसाफ इहो ओ डॉक्टर नबी जी गुस्ताखी तो करे फतवा देंता ते गुस्ताख रसूल जो को ना है हे चरियो अब मां ता का पूछा तो ता जे कंदरा में वा बुरड़ा में ता जे न सखर जे इलाके में घणा डॉक्टर चरिया ने जे के ता जी ट्रीटमेंट कंदा है
डॉक्टर भी चरियो थी सके तो चा चरियो अद गाल खत्म डॉक्टर की थी दो सुइयों तो वणे मानन के सियाणो आ डिप तो वणे सियाणो आ नोट तो कमाए पैसा कले ने खोलियो बैठो आ खल पियो तो ता जो लाए इते सियाणो आ जरे नबी जी गुस्ताखी तो करे तो जल्दी में चरियो थी हलियो हां ये बहाना ये ड्रामा ये नमूना बेन समय कयो हे धरती मोहम्मद मुस्तफा जे गुलामन जी आए जेकर एड़ा चरिया पैदा थींदा जेके नबी जी गुस्ताखी कंदा तो हे नबी जा गुलाम नबी जा उम्मती भी चरिया पे में अची चरण के कत्ल कंदा रहंदा वो चरियो चरे के पूजे बाकी जी भेणी कोने को नबी जो फरमान आते ने गुस्ताख कत्ल कयो इब्न कत्ल के बैतुल्लाह में मख के मारने की इजाजत ना है पर नबी जी गुस्ताख के माफी न मिली हाने तुजी मर्जी आ नबी जी हदीस के मनी ना न मन वो पांचो वे तकरीर करे मानन के चरियो तू बनाए वही करे ये ता के दीन से खरीदा अब आई नबी जो फरमान हलो बियो दलील अबू दाऊद जी रिवायत आहे बाब माजा फी मन सबन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में रिवायत आहे मदीने में की गाल होलिया दसाए एकड़े औरत के कत्ल कयो यो एकड़ी माई के मारो यो आहे के मारो के कत्ल कयो या गाल खबर के न पे कातिल ना मालूम आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा के घुरायो साहबा जमा था नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सवाल करो आहे अलैकुम हक़ा ओ साहबा जी जमातो मुझो ताजे मथा वडो हक आहे ॿुधायो इन माई के कत्ल के गयो आहे के मारियो आहे बेदर्दी सा कत्ल थियो हलो साहबा पांजो सर मुबारक हे झुकायो आहे साईं खबर न त इन माई के कत्ल कयो नबी जी साहबा जे मजमे मां हिकिड़ो साहबी उठी बीठो आहे पूरो ढके थो पियो लरे थो ऐं मोहम्मद अरबीअ जे खौफ मां रोब ऐं दहशत मां दुनिया वारो मां अज हदीस पाक जो मुतालो कयो त नबी जे ख़ुसूसियात मां अल्लाह नबी के तमाम नबियन मां वॾियूं 6 खूबियूं ख़ुसूसियतूं ॾिनियो उन्हनि मां पहिरीं ख़ुसूसियत इहा आहे जो नबी जे अल्लाह नाले में रोब रखी छॾियो साथ में रोब रखी छॾियो एॾो रोब महीने जे पंध जहिड़ो दुश्मनो दो मुंहिंजे साईं जो डालो ॿुधंदो टकी विधो जो सुभान अल्लाह रोब साहबी उथी बीठो टकी पर ॿुधो ओ साहबी भी अखिन का ना भीनो माज़ूरा उथी बीठो तो या रसूल अल्लाह इन माई के मां कत्ल कयो छो कत्ल कई जैसे या माई मुंहिंजी बानी हुई उम्मे वलद हुई हाणे उम्मे वलद केड़ी बानीअ के चइबो आ तवा उलमा का पुछी दिसो उम्मे वलद उन बानीअ के चइबो आहे जो आका उन मां बाईअ मां ॿार ॼणे औरत मां बानीअ मां औलाद थी आका चवे त ही बार मुंह माए मुंहिंजो आहे दावा करे उहा बानी उम्मे वलद चइबी आहे साईं उन मां मूंखे ॿार ॾाभी आहिनि है अबू दाऊद जी हदीस जी इबारत आहे फरमे वलिय मिनहा इब्नान तानहुमा लोलान साईं वा मुंहिंजी बानी उम्मे वलद उन मूंखे ॿार पुटड़ा भी आहिनि एॾा सुहिणा ॼण त मोतीअ वांगुरु सुहिणा साईं मुंहिंजी बानी उम्मे वलद भी सुहिणी आहे मां त माज़ूरा ॾिसी न पियो सघां औरतूं पियो चवनि माण्हू पिया चवनि या रसूल अल्लाह नबी फरमाए तो कत्ल छो कयो मारो छो आहे सी साईं तव्हांजे शान में गुस्ताखी कंदे हुए तबर्राबाज़ी कंदे ओ बुखारी जी हदीस ॿुधायो मां ही अबू दाऊद जी रिवायत आहे दलील सां थो ॻाल्हायां ओ दुनिया वारो सी साईं मान के समझाई दोस ओ ज़ालिम कुतिया मुझे नबी जे शर जे खिलाफ ॻाल्हा बकवास न कर सोना अज रात भी इं कहीं तबर्राबाज़ी कहीं ताजे
शान जे खिलाफ गुथा लफ्ज़ गालाए साईं पो मायरा दो कयो त अज रात के लाए छड़नो साईं जने निंद्र में हुए मुझा बारन सागर सुता पया सजे खाबे बगल में पो मां खंजर खणी करे रात जे अंधेरे में या रसूल अल्लाह इसी भी लप्यो सिगा पाजे बारन जो भी ख्याल आयो मता को मुझे अता खंजर मुझे बारन के लगी वगे वाह साबी तुझो इश्क वाह साबी तुझो प्यार या रसूल अल्लाह तो खंजर जवार गयावाज सीधी ते झड़ी करे पाजे बालिया के कत्ल कयो साईं ताजी गुस्ताखी कंदे हुए या रसूल अल्लाह मां हाजिर आया मारो तो जान हाजिर आहे मुझे नबी ऐलान कयो केड़ो ऐलान कए जी साहबा जी जमातो इन पानी जो खून हदर आहे पानी में लुढ़ियो आहे ओए साहबी रसूल भलो कम कयो छो त इन गुस्ताख रसूल के कत्ल कयो तो सुभान अल्लाह अब गुस्ताख रसूल के माफी मिली गाला तो सही अच्छा उनके जने मारियो वयो तो पो उन जे मारण के सुठो समझो या गलत समझो सुठो समझो नबी से पान सारायो पर मैं चऊं कम के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पान सहाबी के पांजे के चैथो पियो तो इनन जे गर्दन के न था उड़ायो पिया जे के नबी जे मां मोहम्मद अरबी जे शान में गुस्ताखी था कन पिया सब गुनाह एक तरफ नबी जी गुस्ताखी वो मानो काफिर न बल्कि वाजिबुल कत्ल आए के ना आज वायदो को इंशाअल्लाह इनके छरणो ना है गाल समझ में आई बुधो बुधो मुझा दोस्तों अजीजो नबी जो शान निरालो खत्म नबूवत मुझे नबी जो मकाम मर्तबो है मंजिल न थो जवा कुरान थो गालाए अय्युहन नबियो सल्लाका शाहिदा व मुबश्शिरा व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़निही व सिराजम मुनीरा जो सुभान अल्लाह एड़ो नबी आहे खातमुल नबीन आहे बिनी जहान जो सरदार आहे मदीने वारो सायरो ले वारो साईं आए मां घोर या कुर्बान या ओ दुनिया रो जन्नत में दोस्त कोलो सुरूर नाए मोहम्मद अरबी जे मुल्क में आ शहर में आ रोजे में आए रोजे जे शाम में आए जी जन्नत मैंने माना कि तुझ में हूरो गुसूर रहते हैं ऐ जन्नत मैंने माना कि तुझ में हूरो गुसूर रहते हैं आओ मेरी दिल का तवाफ कर जन्नत मेरी दिल में हुजूर रहते हैं नबी साइंस के वदा असा जो यो ही पैगाम आ ए दौर एड़ो हली रहो आ जो मोबाइलन में फेसबुकन में करें सोचो से बिना जिंदगी में तो नबी जे शान के खिलाफ ये बकवास मानू कंदा असा बुधंदा से दिसंदा से अखिन सा इन डी का आगे मरी अल्लाह वट ईमान सा छो न वयो या इन गुस्ताखान सा वेड़ी करन के जहन्नम में पहुंचाए पो ईमान सा अल्लाह वट लिया मुझा दोस्तों अजीजो तवज्जा मां बगालियों करे चुको आया पांचे शुरुआत बयान में पेरी गाल त गुस्ताखे रसूल जी सदा छाए नबी का पूछो से त बुधाई कतल बई हदीसों पढ़ी चुको आया सही हदीसों आए दुनिया वारो बे नंबर ते मां गाल मौजू में करे चुको आया तस्काए सिंध अल्लामा राशिद महमूद साहिब यो तकरीर में चयो आहे बीरपुर खास जे इलाके में ओ
मुझा दिल पर नबी मुझा सोना नबी एक सिंध चा लख चा करोड़ चा जने तुझे इज्जत जी गाल अची हुई हुर्मत जी गाल अची हुई खत्म नबूवत जी गाल अची हुई तुझे चितड़ीअ जे तज़ जे मथा कुर्बान करे छॾिया दादा तुझो सुभान अल्लाह तो इन गाल जी माण्हुनि खे तकलीफ़ थी पई आहे ओ दुनिया वारा जेके सिंध जा हुबदार सॾाइण वारा वॾा माण्हू मोतबर समझण वारा अची उन्हनि शोशो बणायो आहे मां चयो त मां 3-4 दलीलूं ॾींदुसि इन तकरीर जे मथां उलमा जी दिफ़ा करण सां ॼाणूं था तार गंद साला सो भी अल्लाह जे क़ुरान सां वॾो दुनिया जा मुस्लमानो ही त क़ाइदे सिंध हींअर तकरीर कयो आहे इन खां पहिरियां मुझे सुणे नबी रब खां रिवायत कयो आहे मुझे अल्लाह फरमायो आहे लम्मा खलक़तुल अफ़लाक वल अर्ज़ी जो सुभान अल्लाह पीरू दलील अल्लाह फरमा मुझा सोना है मुझा महबूब जे करे तोखे पैदा न कया ओ न पूरी जहान के न बनाया त सिंध जी भीड़ी की आयत पूरे जहान के ए जमीनो आसमान ये सिज चंड तारा ये पाकिस्तान लो हिंदुस्तान ये अमेरिका ये सऊदी अरब ये ईरान अफगानिस्तान ये पूरो जहान पूरी दुनिया मुझे साईं जे सदके छयो आहे मुझे महबूब जे करे बनायो होयो आ यो रब तो फरमाए हाने मुखे गाल बुधा हाने इन जो जवाब दे केड़ो आ तो वठ जवाब अल्लाह द नबी जे सामो पूरी दुनिया जे वजूद के केराए छड़ियो आहे हेठ करे छड़ियो आहे नबी जे शान के मथे करे छड़िया आहे त कायदे सिंध जे करे सिंध जी गाल के सो भी नबी जे इज्जत अजमत जे सामो तू नाराज थियो आहे त रब सा पीरो गाला मुझे अल्लाह फरमायो आहे वरी बुधो ओ दुनिया रो मुझे नबी जो दलील बियो दलील नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फरमायो मिलो अहदुकुम हत्ता कुना हब्बा इलैहि वालिदे व वलदिही वन्नास अजमईन जो सुभान अल्लाह बियो दलील नबी से फरमायो ला युमिनु अहदुकुम तामा कोई भी सीताएं मोमिन मुसलमान न तो थी सके हत्ता कुना हब्बा इलैहि ए सीताएं जो न जे माल खा उन जे जान खा इज्जत है आबरो खा वतन खा अधिक मा नबी महबूब लो जा प्यारो लो जा वो बोबिल मुसलमान लाए ई त मुझे नबी फरमायो इन जो तो अट केड़ो जवाब आ यानी वतन का पीरा नबी जो शान ही दुनिया पो सिंध पो इज्जत पो जान पो माल पो औलाद पो इज्जत आबरो पो आ नबी जो शान पहरिया है ये बो दलील मुझे नबी से फरमायो ए बुधो ट्रू दलील नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने हिजरत कयो आ गालो तो सही मक्के मां केड़े तरफ मदीने तरफ और मुल्क वतन के छड़ियो के न छड़ियो नबी सा जो वतन केड़ो आ गालायो गालायो मक्के का मदीने वे हल्या ए बुधायो सहाबा मक्को पांजो वतन नबी जे करे छड़ियो के न छड़ियो तू केड़ी वतन जी गाल कंदो आ ओ जाते बैतुल्लाह आहे मानू लखी उन जे दीदार जे ला प्यास के न दिसण जे ला प्यास के न जेके विंदा थी भी दिसी दिसी चौंदा थे शुक्र है तेरा खुदाया मैं तो इस काबिल न था वो तूने अपने घर बुलाया मैं तो इस काबिल न था
शुक्र है तेरा खुदाया, मैं तो इस काबिल न था, तूने अपने घर बुलाया, मैं तो इस काबिल न था, वो आप ज़मज़म का पिलाया, मैं तो इस काबिल न था। जाते बैतुल्ला हुआ, सफा मरवा है, मुज़दलिफ़ा मिना है, जबल रहमत है, इब्ने वतन के केर चरण जेला दिल चंदी आहे, पर साहबा यार छड़ो नबी जे करे छड़ो, छो तो वतन का पहिरियां नबी आहे। इहो थी चो दलील, वडो दलील है इन जो मूंखे जवाब रे। लूसी लॾे वारा ताके छा समझाईंदा, ओ दुनिया रो अल्लाह राशिद मामो साहब जे तकरीर ते मां इहो दलील पेश कयां थो ठोस। साहबा पंहिंजे वतन के छड़ियो, माल छड़ियो, औलाद छड़ियो, बच्चा बार छड़ियो, उनका बार खसिया विया, कंहिंजा पीउ मां काफ़रो आ, बार काफ़रो आ। हज़रत मुस्लिम जहिड़ो साहबी टे वॻा धीअ में मटाईंदो, अजीब अतर खुशबू लगाईंदो, नबी जे करे माल मिल्कियत छॾियाए, कपड़ा लटा छॾे करे उठ जे दास सां रात जो पंधड़ो कंदो पियो आहे। मुंहिंजे नबी जे मजलिस में आयो, सोचरो थियो, मुंहिंजे नबी जो नज़र कयो, ही त मुंहिंजो साहबी आहे। ॾिसी करे नबी जो मुसब ॿुधा यार ॾींहं बे वॻा वे सभु ठाहींदो है, अजीब अतुर हणंदो है। इन हाल में आयो मां नबी खां राज़ी आं, रोई करे जी मुंहिंजा दिल भर या पुछड़ जी ॻाल्हि आहे, मां तोखां राज़ी आं, इन हाल में राज़ी आं। साहबा वतन छड़ियो के न छड़ियो, हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु अलल ऐलान हिजरत करन था पया, मन हाजर अलानियतन उमर वतन के छड़ियाई के न छड़ियाई, तंहिंजी माना मुल्क वतन घर इहो सब पोते आ, मुझे नबी जो शान मथे। ये दलील समझ में आया, मता का गाल कंहिंखे समझ में न अचे आ, हिननि खे वरी हदीस पढ़ भी नथी अचे। हुब्बुल वतनी मिनल ईमान, मुझा दोस्तों अजीजो पढ़ इबारत भी इनके ना अचे त पढ़ भी किया हदीस। बुजुर्गो गालियों पे असां मौलविन खां ॿुधूं, इहो भी असांजो एहसान आहे इन्हनि ते। मुझा दोस्तों इज्जतूं भी इनके असां ॾिनियोसीं जो पंहिंजे मजमे में वेही मौलाना फजल रहमान जहिड़े जवान कीअं वाइज़ूं करायूंसीं, ऐं इहे वरी हींअर था ॻाल्हाइनि वात पटे करे। मुझा दोस्तों पाण के सिंध जा वॾा हुबदार था सॾराइनि, ए जीअं सिंध सॾराइण वारा माण्हू, पाण के अजर के टोपी पाइण वारा माण्हू, अड़े न मुल्क सिंध पाकिस्तान के तो बचायो ही आलिमन आहे, उलमा देवबंद जी वॾी कुर्बानी आहे। लखे आलिम शहीद थिया, खुदा जो कसम आहे, न मुल्क जे मथां कुर्बानी ॾिनऊं, तॾहिं ई ला इलाहा इल्लल्लाह जो मुल्क ठहियो, सिंध बाबुल इस्लाम कब्ज़ो वरी सूफ़िन कयो आहे। सूफ़ी वरी उहे जेके मांझी फ़कीर जेके चवनि था अण ॾिठे अल्लाह ते ईमान नथा आणियूं, अब जेको अण ॾिठे अल्लाह ते ईमान नथो आणे, मां तव्हां पुछां थो मोमिन मुस्लमान थियो? ऐं जेके वेही ॿुधनि था वरी चवनि था वाह सीवा वाह सीवा वात पटे, पोइ मां तव्हां पुछां थो इहे बि मुस्लमान थिया? ईमान वियो त निकाह बचियो, निकाह वियो त इहे अण निकाही थवड़े, इहे हरामी थव, जेके नबी जे शान जे खिलाफ तबर्रा करनि था इहे हरामी अथव। तव्हां चवंदो साईं मौलवीअ खे इहे लफ़्ज़ न पिया थियनि, हरामी चई बस कर। ये तो कुरान में अल्लाह वलीद बिन मुगीरा के सूरत कलम के पढ़ी ॾिस, जे नबी के सिर्फ दीवानो पागल चयो, अल्लाह 11 उन जूं बुरूं खसलतूं गणे गणे मुंह में ठोकईस, ऐं आखिर में चईस तू वलदे ज़ना हरामी आहे जो मुंहिंजे नबी के पागल चवंदो पियो आहीं। अब केर थो चए, केर थो चए, अल्लाह अल्लाह थो चए। हज़रत पोइ ॿाहिर वञी करे ॻाल्हियूं न कर, ठिमकाऊ असां ये बकरियूं चाराए कोन आयासीं। उलमाए देवबंद खे अल्लाह कुरान इल्म हदीस सां नवाज़ियो आहे के न? तंहिंजी माना ये वलद ज़ना अथव, ये कुरान जी सुन्नत, अल्लाह जी सुन्नत। जेको नबी जो गुस्ताखी करे ख़त्म नबूवत जो मुनकर हुजे, वो अब्बे जो पुट थी नथो सघे। कुरान जो फैसलो इहो अथव, कसम अल्लाह जो। त मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो इहे माण्हू तव्हांखे दीन सेखारींदा, कब्ज़ो इन्हनि कयो आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो अॼु वाइदो कयो इंशाअल्लाह असां कल बि जमीयत उलमा इस्लाम जे आलिमनि सां गॾु हुयासीं, हक़ वारी जमात सां गॾु हुयासीं। ख़त्म नबूवत जे करे कुर्बानी उलमा ॾिनी, असां ॾींदा रहंदासीं ऐं नाम
नामूस रिसालत जो चो चो दिफा कंदा रहंदा से जे करे के भी नबी मोहम्मद अरबी जे खिलाफ बकवास कयो न कानून के दिसंदा से न बे के गाल के पुछंदा से फैसलो ते मैदान में करे छड़ींदा से पुलिस आए के नहीं वडे आवाज नारे जो जवाब जो हजरत मुजीब वदे नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने सहाबा शाने रिसालत खत्म नबूवत शाने रिसालत खत्म नबूवत उलमाए हक उलमाए देवबंद नारे तकबीर। अब ये मानो जे के ता के वे सोशल मीडिया मोबाइलन में तकरीरूं था करन इन्हनि माण्हुनि खां पुछो त सही अजर टोपी पाइण वारा पंहिंजो पाण खे मुल्क वतन जा अज़ीज़ मुहिब सम्झण वारा ओ जेको अल्लामा राशिद महमूद साहब जो असांजो सिंध जो हीरो शहीद इस्लाम अल्लामा डॉक्टर खालिद महमूद रहमतुल्लाह अलैह पूरी जिंदगी सिंध जी दिफा की आखिर में जान जो कुर्बानी दी हलियो आए के ना उन्हनि खे गद्दार था चवन पर बुधो मुझा दोस्तों अजीजो ए फराज मस्तोई कामरेड पान के समझण वारो नौशरो फेरोज ठारू जेको इलाके में रहण वारो अड़े औरत सा बदफेली जना थो करे उन जी न्याणी भी उन जे सामू आ पुट भी उन जे सामू बच्चा उन जे सामू ने बदफेली तो करे ब्लैकमेल राहे ए विजा ठाए करे वायरल थो करे हाने मां तवा का पूछा तो इन फराज मस्तोई सहाफिया गलत कम कइन के जेको कानूनी सजा दिजे हाने असा चाहूं तो सब सहाफी खराब है अब ये चई सको था गालाए थोड़ो थोड़ो गालाए आखिर में साईं तो जिक्र भी कराए मां बस कया तो बुजुर्ग घणा पहुंची हैं माशाअल्लाह अब सब साफ जे लाए नथा चई सको छो यो खराब थियो अब ये जी एकड़ो साहबी फराज मस्तोई जे करे खराब आ सब सहाफी खराब नथा थी सकेन इया को नकली दाढ़ी रखी करे दीनदारन आलिमन बुजुर्गन हक वारन के बदनाम करन जी कोशिश करे बदफेली के छोकरे सा जना करे मोबाइल जो वीडियो एकड़ो बि ठाए थो पियो ए नेट ते ॾींदा जदा यो थी सही मुलन कहर करे छड़ियो पो जमीन के आसमान ते खणंदा आहे के ना इते पो सब जागी पौंदा अबाजी एकड़े फराज मस्तोई जड़े सहाफी जे करे सब सहाफी खराब नथा थी सकेन ये एकड़े दाढ़ी पटके नकली मुला जे करे सब असली मुला खराब नथा थी सकेन दीन के बदनाम करने की कोशिश न कयो खुदा जो खौफ कयो अब गाल समझ में आई जिक्र कर ला इलाहा इल्लल्लाह जो ज़रबण वडे आवाज सा मां जो ला इलाहा इल्लल्लाह तो हाथ मथे करे छा चवंदो चो ला इलाहा आवाज छोड़ो अचे वडे आवाज सा जे कौन मकाम है अल्लाह ला इलाहा अल्लाह जे को डाडा जिक्र करे जसो कब्रस्तान में जलसो नूर शाह भेट में कब्र में वणो थो यार हदीस पाक में जे जो जिक्र आखिरी कलमो ला इलाहा इल्लल्लाह मौत जे वक्त में जन्नती आ चो छा है डाडा पढ़ो कलमो छा खबर के आखिरी रात ना हो जाए कौन मकाम है अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह 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 कौन मकाम है अल्लाह दोनों जहां में है अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह अव्वल अल्लाह आखिर अल्लाह ज़ाहिर अल्लाह बातिन अल्लाह ला मसजूद इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह हस्बी रब्बी जल्लल्लाह मा फी कल्बी गैरुल्लाह नूर मुहम्मद सल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह राहे वफा में बढ़ता जा कुर्ब के सीने चढ़ता जा हर दम शौक से पढ़ता जा ला इलाहा
हाथ मथे करे चो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। गौर से सुन मेरे भाई शिरक दोज़ख की खाए रास्ता है जन्नत का ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। चाहे दम निकल जाए ये बिलाल कहते हैं मेरे मुंह से निकलेगा ला हाथ मथे करे जो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।